Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. बेतमादी रिथ रद्द करण वारे डेप्यूटी स्पीकर जी रूलिंग बाबत सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो तारीख़ी करार। वफ़ाक़ी काबीना चयो आहे त फ़ैसिले सां आइन जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बणिजी वियो आहे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो साराह जोॻो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत में वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनीअ में कार्रवाइयुनि जो जाइज़ो। ECC जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में वक़फ़े सां चौमासे जी बरसात जारी। कश्मोर, बख्शापुर, हयात पिताफ़ी, दाद लिगारी, प्यारो स्टेशन ऐं भर पासे तेज़ हवाउनि सां बरसात। मीरपुर, बुर्रो, तंगवाणी, रावती, मुबारकपुर ऐं ॾहरकी में गजगोड़ सां वसकारो। मुबारकपुर, आदिलपुर, शहदाद कोट, भिरिया सिटी, कंधकोट, कंबर, कोटड़ी, कबीर, करोंडी ऐं फैज़गंज में बरसात दौरान फसल पानी हेठि अची विया। रस्तनि ऐं घिटियुनि ते बरसाती पानी भीजी वियो। बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल। मौसमियात खाते चयो आहे त सिंध में 18 जुलाई ताईं बरसात जारी रहंदी। सूबे जे अक्सर शहरनि में गजगोड़ सां बरसात पवंदी। खीरथर, जाबलू पट्टी ते बरसात बाद नयूं ऐं नालनि में चाढ़ ईंदो। कराची, हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में तेज़ बरसात सबबि शहरी ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर। कराची जे इलाइक़े सोहराब ॻोठ में ॿिए ॾींहुं बि हंगामो। विगोड़ियुनि रोड ब्लॉक करे हिक गाॾी खे ॿाहिरि ॾेई छॾी। अॻुवाट मौजूदु पुलिस कार्रवाई करे 15 विगोड़ियुनि खे गिरफ़्तार करे वरितो। सोहराब ॻोठ में गुज़िरियल ॾींहुं हंगामनि दौरान गिरफ़्तार थियल 160 विगोड़ियुनि सूदो अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ 3 धार केसिस दाख़िल। हंगामनि, क़त्ल, रोड बंदि करण ऐं सरकारी कम में मुदाख़लत जा कलम शामिल। पुलिस जो चवणु आहे त विगोड़ियुनि ख़िलाफ़ एक्शन सां हालतुनि खे कंट्रोल कयो वियो। सोहराब ॻोठ में रस्तनि ते ट्रैफ़िक मामूल मूजिबि जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में नौजवान बिलाल काका जे क़त्ल ऐं कराची में विगोड़ियुनि जे हमलनि ख़िलाफ़ मुज़ाहिरा। लाड़काणो में पुलिस तरफ़ां रैली खे रोकण तां छिकतान। शहरनि ऐं क़ौमपरस्त कारकुननि जो जिनाबाग चौक ते मुज़ाहिरो। बारह, जमाल शाह, ठुल, टंडो आदम, भिटशाह, दौर, वारह, केन शाह, सिजावल जुणे जो ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा। बिलाल काका जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ऐं गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गाननि खे नेकाली ॾियण जो मुतालबो। हैदराबाद में होटल मालिक हथां क़त्ल थियल नौजवान बिलाल काका जे केस में अॻ भराई। भिटाई नगर पुलिस मुख्य जवाबदार जे भाउ मोहम्मद अफ़ज़ल ख़ान पठान खे बि गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त अफ़ज़ल पठान बिलाल काका क़त्ल केस में जवाबदार तौर नामज़द आहे। खांसि जांच कई पई वञे। केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार शाहसवार पठान जो वधीक 7 ॾींहंनि लाइ जिस्मानी रिमांड मंज़ूर। मक़ामी अदालत तरफ़ां पुलिस जी 12 ॾींहंनि जे रिमांड वारी सज़ा रद्द। जवाबदार शाहसवार पठान खे इंतिहाई सख़्त सिक्योरिटी जे पहरे में अदालत पहुचायो वियो। आलमी मंडीअ में तेल सस्तो थियण बाद हुकूमत तरफ़ां आवाम खे रिलीफ। पेट्रोल ₹18.5 घटाई बाद ₹203.24 जो थी वियो। ₹40.54 लाथ बाद डीज़ल जो फ़ी लीटर अघु ₹236 मुक़रर। हुकूमत तरफ़ां तेल जे अघनि में घटाई बावजूदि आवाम खे रिलीफ न मिलियो। आम वाहपेडी शयुनि जे अघनि ऐं भाड़नि में घटाई न थी।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त वाइदे पटांदड़ आलमी मंडीअ में तेल सस्तो थियण जो फ़ाइदो अवाम खे मुंतक़िल कयो वेंदो। जीअं ई वधीक मुआशी गुंजाइश थींदी तीअं अवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो। कश्मीर जे कचे वारे इलाइक़े गेहलपुर मां 2 ॻोठाणा अगवा। ॻोठ ईसा मलिक वासी मोहम्मद यूसुफ ऐं हबीबुल्लाह मलिक खे धाड़ेल अगवा करे विया। इतला मिलण बावजूद कश्मीर ऐं गेहलपुर पुलिस ॻोठाणनि जी बाज़ियाबी जे लाइ हरकत में न आई। पुलिस जो चवणु आहे त ॻोठाणा पंजाब जे इलाइक़े सरदारपुर मां अगवा थिया आहिनि। ऐं मुहन जो दड़ो ते 5 ॾहाकनि ताईं तहक़ीक़ कंदड़ जर्मन माहिर प्रोफेसर माइकल जॉनसन 85 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। प्रोफेसर जॉनसन सेमिनार में शिरकत जे लाइ उज़्बेकिस्तान वियल हो, जिते संदसि साह जी तंदु टुटी पई। मुहन जो दड़ो इंतिज़ामिया मूजिबि जर्मन आर्कोलॉजिस्ट मुहन जो दड़ो बाबति जुड़ियल फ़नी ऐं मुशावरती कमेटी जो चेयरमैन रहियो। हुन मुहन जो दड़ो जी भितियुनि ते डॉक्यूमेंटनि जो कमु पिणु मुकमल कयो हो। प्रोफेसर जॉनसन मुहन जो दड़ो खे आलमी विरसे वारी फ़हरिस्त मां ख़ारिज थियण खां बचाइण में मुख्य किरदारु अदा कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स वारी थियो बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था।